हर साल वांगे हिन भेरे बि झोल लॻ दरगाह सैयद साबित अली शाह लखियारी जो मेलो गादी नशीन सैयद नाथन शाह लखियारी पारां धाम धूम सां मल्हायो वियो। मेले में सिंध जी क़दीमी सक़ाफ़ती रांदि मल्ह जा मुक़ाबला थिया, जंहिंमें ज़िले सांगड़ तोड़े ॿियनि ज़िलनि जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मल्ह पहलवाननि शिरकत करे मुक़ाबलनि में पंहिंजा जोहर ॾेखारिया। उन मौक़े ते गादी नशीन सैयद नाथन शाह लखियारी ऐं मल्ह पहलवाननि जो चवणु हो त हुकूमत जी असां ते का बि नज़र नाहे, असांखे हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। पहलवान आहियूं, ही सिंध जी सक़ाफ़त आहे, मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी आहे। सो इन में असीं विढ़ंदा आहियूं, हिसो वठंदा आहियूं, ज़ोर लॻाईंदा आहियूं। इन में असांजा उज़बा बि धकबा आहिनि, गोॾा बि सटबा आहिनि ऐं टुटी बि वेंदा आहियूं। मल जॾा बि थी विया आहिनि इन में, ऐं के इन धकनि में मरी बि विया आहिनि। कई पहलवान अहिड़ा आहिनि जिन्हनि को धक आया आहिनि, उहे मरी विया हलिया, माना वरी वापसि न उथी सघिया, उहे ख़तमु थी हलिया। उन्हनि मां पहलवानी बि वई, उन्हनि मां ख़ौफ़ पइजी वियो ओड़े पाड़े में। पर हुकूमत असांजी कुझु नथो करे। तक़रीबन 2001 खां वठी मां मल विढ़ा पियो। भील बिरादरी, मेघवाड़ बिरादरी, सभिनी बिरादरियुनि जो साथ हूंदो आहे ऐं उन्हनि जूं लख महिरबानियूं, हू साथ ॾींदा आहिनि। असां शौक़ु ख़ातिर विढ़ूं था वेही, सरकारी तरफ़ां असांखे कुझु न मिलियो आहे। असां ये मेला ऐं मलाखड़ा विढ़ूं पिया, अवाम ये सारे वई, पर सरकार असांखे कुझु न ॾिनो। हुकूमत सिक्योरिटी जेके आहिनि वॾा ऑफिसर, स्पोर्ट ऑफिसर जा, उनखे असां चवणा त असां जेके रिटायर पहलवान आहिनि उन्हनि जो कुझु न कुझु उन्हनि खे फंड न वञे। ॿियो जेको असां हाज़िर हींअर विढ़ूं पिया जेके पहलवान आहियूं, कुझु न कुझु उन्हनि जे लाइ कयो वञे। मां पहिरें जोड़े पहलवान थी रहियो आहियां ऐं सिंध मल एसोसिएशन जो सदर थी रहियो आहियां, पर साईं बचा असांजी मदद कई आहे। असां सभु ग़रीब आहियूं, हुकूमत को बि असां सां तावन कोन थी करे, बाक़ी आवाम जेको असां सां तावन करे थी। ऐं मल पहलवान जो उज़बो टुटे थो, उहो बि असां पंहिंजो ख़र्च करे ऐं उन खे ठीकु कंदा आहियूं। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, झोल।